पारी मुहर्रम दे शहादत आहे मुराद पैगंबर फातेह ईरान सहरे रसूल दामाद अली अमीरुल मोमिनीन सय्यदना उमर बिन खत्ताब रजी अल्लाह तआला अन्हु जी शहादत। पारी मुहर्रमुल हराम दे शहादत आए नवासे रसूल जिगरे गोशे बतूल सय्यदना इमाम आली मकाम सय्यदना इमाम हुसैन बिन अली रजी अल्लाह तआला अन्हु जी शहादत। जेको पहरी तारीख ते शहीद थियो वो भी असांजो साईं आ, जेको 10 तारीख ते शहीद थियो वो भी असांजो मुर्शिद आ। असां न अंधाऊं न काणा। जमीयत उलमा इस्लाम उलमा देवबंद न अंधिया न काणिया। असांजी हिक हक सहाबा बी हक अहल बैत। असांजो हिकड़ो हथ सहाबा जी दामन में आ, बियो हथ अहल बैतन जी दामन में आ। असांखे यकीन आ त असांखे उन्हनि अहल बैतन ऐं सहाबा जी गुलामी जन्नत में जरूर वठी हलंदी। शहादत आला मकाम जो मदीने जे मीर इमामुल अंबिया फरमायो शहीद जे खून जो कतरो जमीन ते किरंदो ही ना है त अल्लाह पाक शहीद के जन्नत जो दीदार कराइंदो। ये तुझे रण जी जाए वो पंहिंजो दीदार कराइंदो तस। वो 5 मिनटन में शहीद जन्नत में पहुंची वेंदो। क़यामत जो ॾियारो थींदो, महशर जो मैदान हूंदो, माण्हू महशर जे मैदान में हैरान परेशान हूंदा। ओचितो हिक जमायत ईंदी। उन्हनि जे जिस्मन में वॾा घाव हूंदा। उन्हनि जे जिस्मन मां रत वहंदी जंहिं रत जो रंग ज़ुअफ़रान जो हूंदो ऐं जंहिं रत जी खुशबू मुश्क ऐं अंबर। माण्हू हैरान थींदा केरनि अञा जो ॾिसंदा त शहीद जी जमायत थी अचे जंहिंजे खून जी खुशबू सॼे महशर जे मैदान खे महकाए छॾे। तंहिंजे करे फरमाए त शहीद जा कपड़ा बि न लायो, शहीद के गुस्ल भी न ॾियनि। टिन इमामनि चयो त शहीद जो जनाज़ो भी न पढ़ो। असांजे इमाम आज़म इमाम अबू हनीफा रहमहुल्लाह फरमाए न शहीद जो जनाज़ो पढ़बो। छो त के अहिड़ा जनाज़ा आहिनि जो जमायत घणी हुजण जे करे मय्यत जी बख़्शिश थींदी आहे ऐं के अहिड़ा जनाज़ा आहिनि जो मय्यत जे करे अल्लाह जमात के बख़्शिश ॾींदो आहे, जीअं शहीद जो जनाज़ो। तंहिंजे करे मुंहिंजे साईं बि दुआ घुरी शहादत जी तमन्ना कयो। हज़रत उमर भी चयो मौला केड़ो उमर, केड़ो उमर जो मदीने जे मीर जी मुराद उमर। नबी से फरमायो अल्लाह पाक मां मोहम्मद अरबी के नबूवत अणघुरी ॾिनी। अल्लाह पाक मां मोहम्मद अरबी के सखावत अणघुरी ॾिनी। अल्लाह पाक मां मोहम्मद करीम के हुस्न अणघुरियो ॾिनो। अल्लाह पाक मां मोहम्मद करीम के अबू बकर अणघुरियो ॾिनो। अल्लाह पाक मां मोहम्मद करीम के उस्मान अणघुरियो ॾिनो। अल्लाह पाक मां मोहम्मद करीम के अली अणघुरियो ॾिनो। हसन हुसैन अणघुरिया ॾिना। अल्लाह पाक मां मोहम्मद के 1.25 लाख सहाबा अणघुरिया ॾिना। पर कंदरन जा गैरतमंद मुसलमानो मदीने जे मीर फरमायो अल्लाह पाक मां मोहम्मद के उमर घुरण सां ॾिनो। घुरियो मां मक्के पाक में बहादुर हिक जो नालो अमर, ॿियो जो नालो उमर, हिकु हशाम जो पुत्र हो, ॿियो खत्ताब जो पुत्र हो। मदीने जे मीर पंहिंजी रहमत जा हथड़ा कया। अल्लाह अल्लामा मोहम्मद तुझो दादलो नबी अल्लाह अल्लाह मुझो दीन इस्लाम गरीब अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम
अल्लाह मुझे इस्लाम के कुव्वत दे, ताकत दे। मक्के में ममानू रहनी था, एक अमर बियो उमर। मां उमर जो शान बयान कया, सोने हुसैन जो शान बयान कया, जो जलसो उन्हनि जे शान में रखियो वियो। अल्लाह इन बिनी मां हिकड़ो दे, सीनन जा राज रब तू थो जानी। अर्ज़ मुंहिंजो आ, रब चूंड तुंहिंजी आ। शाम जो दुआ घुरियो, रात जो काफरन मीटिंग कई तो मोहम्मद के कत्ल कयो, खत्म कयो। केर कंदो यो दुखियो कम आ? अबू जहल चो यो उमर कंदो। हथ में तलवार न अचे तो पियो, सहाबी मिलियो, उमर खैर दा थई, काॾे तो वञी? चे तो इरादो कयो त मोहम्मद के कत्ल किया। चे इए कीअं वींदे? तलवार तलवार सा मिली वई, लड़ंदे लड़ंदे वो सहाबी तो चेस, उमर केतरा मारे केतरा मारींदे, मोहम्मद अरबी जो कलमो तुझे घर पहुंची वियो थे। तुझी भेण मुसलमान, तुझो भेणी में मुसलमान हो। खब्बाब बैठो तो कुरान पढ़ाए, जोशीलो जवान। दरवाजो जी खड़काए, हजरत उमर जो भेणी हो आयो। दरवाजे खाली सीचे तो फातिमा उमर आयो, चिठी अचणो दे। दरवाजो खुली हो, भेणी में के मारण शुरू क्यों? हेडो चपाट, हेडो चपाट। भेण पंहिंजे मुस के छॾण आई आ, हजरत उमर उनके भी चपाट हई, हटी वञ। चवेस थी उमर खैर ता थई, अदा उमर असां के छो तो मारी? असां जो डोह केड़ो आ? हजरत उमर तो चए नबी ॾाॾे जो दीन छॾे विया हो, मोहम्मद जो दीन अख्तियार कयो थव। अच्छा, इन जे करे तो मारी, इन जे करे तो मारी। त पोइ ॿुध, अदा उमर जी तू उमर बिन खत्ताब आ, त मां भी फातिमा बिन खत्ताब आहियां। जे तू खत्ताब जो पुट आ, त मां खत्ताब जी धी आ। जंहिं अबे जो तू खून आ, उन अबे जी मां भी उन जी खून आहियां। जंहिं अम्मा जी थंज तो पीती आ, उन अम्मर जी थंज मां भी पीती आ। जे तू कुफ्र में पक्को आ, मां इस्लाम में पक्की आ। उमर टुकड़ा टुकड़ा करे छॾ, पर मोहम्मद मुस्तफा जो कलमो उन जी दामन असां कोन छॾींदासीं। हज़रत उमर जो त भेण करे ज़िंदगी में ॻाल्हायो ई न। अजर जी गालाए ताकत केड़ी आ? कंदर जा मुसलमानों भी ताकत नहीं। जो उमर जी भेण जजो नालो फातिमा बिनत खत्ताब हो, ताजा ताजा कुरान जा सबक वरताई। जो कुरान जी ताकत है। चवे छाता पढ़ो? असां जो बंदी जमियत उलमा इस्लाम वारा रोड नहीं रस्तन असेंबली सेनेट में या मिंबरन ते या इन जलसन में ॻाल्हाईंदा असांखे ॿी ताक़त कान्हे। न असांखे कैलाशन कोफा, न असां वटि रॉकेट लॉन्चर आहे। ख़ुदा जो कसम आहे, जे देवबंदन वटि ताक़त आहे उहा ॿी ताक़त न आहे। असांखे अल्लाह जे क़ुरान जी ताक़त आहे। हज़रत उमर जी भेण उमर जो त छा पिया पढ़ो? क़ुरान। चई ॿुधायो? चई नादा गुस्ल कर, कपड़ा तब्दील कर, कुरान पाक। छोरा ॻाल्हाए छॾारे। गुस्ल करे, कपड़ा तब्दील करे, अदीअ जे अॻियां गोॾा भञी वेठो आहे उमर। अदी कुरान थी पढ़े, पर सूरत उहा थी पढ़े जेका अल्लाह जी ज़ात बाबरकात पाण पढ़ी। न जमीन पैदा थी, न आसमान पैदा थियो। तोहा, यासीन, मलाकन ॿुधो। इन ज़मीन जे पैदा थियण खां 1000 साल कुरान खे रब पाण पढ़ियो। मलाक में अचनि मुबारक आहे उन उम्मत खे जंहिंखे इहो कुरान मिलंदो। मुबारक आहे उन ज़बानुनि खे जेके ज़बानूं पढ़ंदी। शुरू थी करे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तोहा न समझी, समझिया तो ॾाढे चया। तोहा मुझे दिलबर नबी सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिफाती नालो, जाती नालो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
इन सजे कुरान जो मुतालो कयो तवां के या मोहम्मद काते भी नजर न ईंदो। या मोहम्मद ताके काते भी नजर न ईंदो। सिफाती नाला कंदरन जा गैरतमंद मुसलमानों बिन नबियन सां अल्लाह गालायो नाला वरतई। या आदम, या नूह, या दाऊद, या जकरिया, या यहया, या इब्राहिम, सबनी सा नाला वठी करे रब गालायो। कलमे में भी नाला वही सदे करे गालाएं तो भी नालो वो अल्लाह अल्लाह। खुदा जी जो कसम जने मिठले मोहम्मद करीम सा गालाए तो ये न तो या मोहम्मद रब लकब तो दे किते जे तो या अय्युहर रसूल, किते जे तो या अय्युहन नबी, किते जे तो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्फहु अव इंकुस मिन्हु कलीला। किते जे तो या अय्युहल मुद्दस्सिर क़ुम फ़अंज़िर व रब्बक फ़कब्बिर। किते अल्लाह तो चवे यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। किते अल्लाह तो चवे ताहा, ये लकब जा नाला नहीं प्यार जा नाला। या सूरत दी बड़े ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितस्क़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़्शा तंज़ीलन मिम्मन खलक़ल अर्ज़ वस्समावातिल उला। अर्रहमान अर्रहमान अर्रहमानु अलल अर्श इस्तवा। अदी पढ़ंदी चेदी इन्ननी अना अल्लाहु ला इलाहा इल्ला अना फअबुदनी। कंदर जा मुसलमानो उमर जा खिलमा पानी वहंदो तो वने रोई करे चवे तो ओ मुजी भेड़ चुप कर वधीक न पढ़ो मुझो यहाँ तो बांटो जल्दी क्यों मुखे मिठे मोहम्मद करीम ने वठी हलो। बाकी कुरान मोहम्मद जी ज़बान मां ॿुधंदुसि। जेको ॾाढा सुभान अल्लाह चए हिन ई साल मदीने वञे। ओ जेके भितियूं वयूं बीठा आहिनि जेको ॾाढा सुभान अल्लाह चए हिन ई साल बैतुल्लाह जी ज़ियारत नसीब थिएसि। दोस्तों हजरत उमर साईं जेड़ो बहादुर माण्हू कुरान ॿुधी ॿुधो पानी थी पियो चई अजी चुप कर वधीक न पढ़। यहाँ तो फाटे चौ कुरान में वडो दाबो आ, चौ कुरान में वडो असर आ। हजरत उमर के वरतू दा अचन सहाबी तो चे अल्लाह जा रसूल उमर तो अचे केर तो अचे उमर पान फरमायो ना ना उमर ना साईं सुञाणूं था हथ में तलवार। उमर जाए लालाए केड़ा इरादान अल्लाह अल्लाह। मदीने जे मीर फरमायो मुझा शागिर्द मुझा साहबियो पुट उमर न तो अचे मां मोहम्मद करीम जी दुआ जो जवाब तो अचे। ॾाढा ॾाढा अल्लाह ज़मज़म जा जाम नसीब कंदी। एडी सुभान अल्लाह चओ जो कंधर जो सजो शहर गूंज जी उठे। खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद कल दुआ घुरी रब के चूंड ॾिनी तवे उमर तो अचे। हजरत उमर आयो हथ में तलवार हेठ जेको आ गोडा खोले वेठो। मदीने जे मीर फरमायो उमर जी मुझा दिल भर उमर दे अवल ई अचण थियो अदब सां आजिज़ी सां इंसारी सां अदब सां चवे तो साईं
मां तुझे दीन में दाखिल थियणायो साईं मां तुझो कलमो पढ़ायो खुदा जी ज़ात जो कसम हज़रत उमर ये चयो ओ कंदर जा मुसलमानो जेके गरीब सहाबी वेठो एक बे के चूचू हणी चवणी था यार मुबारक थई उमर भी अची वियो उमर भी अची वियो हिकड़े चयो नारे तकबीर हाफिज गुलाम मुस्तफा लाए केतिरियूं चांवर जूं खैरात जूं देगियूं लाठियूं न खादियूं थई मछंड भी खादो ही खुदा जो कसम जिन हफ्तो हफ्तो 15 भी गुजरी विया मानी न खादी हो पेट सा पत्थर बधो हुजूर जे अॻियां कुरान पिया पढ़न जॾहिं हिकिड़े चयो अल्लाहु अकबर नारे तकबीर जॾहिं उन डुबरन अल्लाहु अकबर जो आवाज बुलंद कयो हो त मक्के जे जबल जे चोटी मां अल्लाहु अकबर जी सदा बुलंद थी वई मक्के में अल्लाह अकबर जो आवाज बुलंद थियो मुझे साईं जो चेहरो चमके चेहरे में खुशी ईंदी तो हुजूर जो चेहरो चोॾींहं जी चंड खां बि वधीक चमकंदो हा साहबा चवंदा साईं जे चेहरे खे ॾिसंदासीं जॾहिं मुंहिंजो मिठो मोहम्मद मुरकंदो हो रब फरमाईंदो मलाइका जन्नत जा 8 दरवाजा खोलियो मुझो मोहम्मद मदीने में मुरके करे रब ये चे त वद्दुहा वल्लैल इज़ा सजा ओ मुझा मिठा मोहम्मद मां रब के तो मोहम्मद जे सुहणे चमकंदड़ चेहरे जो कसम साईं बहकंदा जिब्रील लई आयो सोना उमर कलमो पढ़ियो ता खुशी थिया कंदरन जा मुसलमानों मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह पान फरमाए जिब्रील मां मोहम्मद करीम के उमर जे इस्लाम आण सा वडी खुशी थियो मां खुश थियो ए मुजा गरीब साहब ये भी खुश थियो अल्लाह 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 कंदरन जा मुसलमानों हदीस जो तर्जुमो तो कया खुदा जी ज़ात जो कसम रब फरमायो मदीने जे मीर फरमायो मां खुश थियो जिब्रील जो साईं उमर जे कलमे पण सा तवा ज़मीन ते खुशी मनाई पर जो अल्लाह जे मलाइकन अर्श ते जश्न मनायो साहबी उठिया वज़ू ता कर छोरा चुप अगे न वेंदा के छोकरा वेहो ता बस सहाबा मदीने जे मीर जा उठिया वज़ू था कर हजरत उमर चे तो साईं छा था कन न आयो हो न साईं फरमाए उमर वज़ू करे रब जी इबादत कंदा साईं काथे नबी साईं फरमायो त हिते कुंड में मुसलमान थोरना काफरन जी घणाई 40 मुसलमान थे हजरत उमर सूदा कुल 40 चीज़ें इबादत कंजी साईं फरमाए इबादत अल्लाह जी उमर चयो साईं काबो कंजो आ मदीने जे मीर फरमायो काबो भी अल्लाह जो मोहब्बत सां चो निंड भी फिटंदई सवाब भी थींदई मदीने लाए दुआ भी कबूल थींदई काबो कंजो अल्लाह जो चीज़ें वो अल्लाह जी नमाज हलो त काबे में पढ़ूं ना साईं उमर के ॾिठो ॾिसी मुरकिया पान फरमाए उमर वो ॾींहुं भी ईंदो इंशाअल्लाह काबे में नमाज पढ़ंदासीं साईं हलो ना हज़रत उमर दूर तो साईं हलो ना साईं फरमाए तक्कर न कर हलंदासे हजरत उमर रोई करे चयो सोना बाकी उमर जे कलमे मां पण मां फायदो केड़ो भयो
हलो तमा काबे जो दर तो खोलो हुजूर फरमायो हलो अग में मदीने जो मीर हेडा अबू बकर साईं हेडा उमर साईं पोया सब नबी साईं आया बैतुल्लाह जे अंदर नारो मिठे मोहम्मद पाना हयो साहबा चयो अल्लाहु अकबर उमर तालो टोड़ो काबे जो आओ काफर मुशरिकीन मक्का आयो मुसलमानो केडी ताके ताकत थी जो छातो तवजो काबे में अल्लाहु अकबर अल्लाह अल्लाह वाले वा यार उमर वाले वा सोहना उमर वाले वा बहादुर उमर हथ में तलवार करे चवे तो जालो रनन करायूं तो निकरी अचो बच्चा यतीम कराने तो निकरी अचो अजो उमर सा मुकाबलो कयो अजो उमर मुसलमान बणजी वयो आहे हजरत उमर कलमो तो पढ़े त काबे जो दर तो खुले जने हिजरत तो करे वाह कलमो भी काबे जो दर भी जने हिजरत तो करे न साईं जने मक्को छड़े मदीने वया त हजरत उमर आयो काबे में नफल पढ़ी तवाफ के अबू जहल वारन जी औताक में आयो वेठा अरे रे ओए ओ अबू जहल अरे ओ तुबा उमर खैर त थई हजरत उमर चो त मां वन्या तो उमर कारे तो वनी थी मां मदीने तो वना उमर खैर त थई चो तो वनी थी मुजो मिठो मोहम्मद जो मदीने वयो हजरत उमर जोड़े तो ताकत तो अबू जहल वारा ओ तुबा ओ मतबर ओ खान अथव ताकत उमर जो रस्तो तरो क्यों त मां जी छंज तो याद ॾियारिया बहादुर उमर आदिल उमर खुदा जी ज़ात जो कसम हजरत उमर कलमो पढ़ो काबे जो दर खुलियो उमर जमीन ते राय ॾिनी अल्लाह कुरान अर्श का मोकिलियो एक ना बाना टे नारना कुरान जो आयतूं जेके हजरत उमर साईं जे राज मुताबिक लथियूं अग में पर्दो को न हो मदीने जे मीर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बीबियूं सगोरियूं भी ये पांजे पाले ओड़े याने के पांजे अबे जे घर भी विंदियूं हूं त इए पो हजरत उमर हुजूर जी हिकड़ी घरवारी निकती साईं मां वञा अबे जे घरां थी अचां पान फरमायो अया जो दरवाजे का बाहर निकती हजरत उमर जी नजर पइजी वई अकल ॾेई करे तो या अमी ओ मुंहिंजी अम्मा अंदर थी बाहर नाच अम्मा बाहर मुशरिक वेठा न काफर वेठा न अमर वही हुजूर फरमायो भला मोटी आई साईं उमर मां के दड़का ॾिना उमर चो मोटी वञो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनायो उमर जी मुंहिंजा दिलबर उमर ॾे ख़बर मुंहिंजी बीवीअ खे चई त मोटी वञ आओ मुंहिंजा साईं मां उमर जी गैरत बर्दाश्त न थी करे आका साईं जा बाला निकरन हे काफर हे डाइण हे बदमाश ही ज़ालिम वेठन मुंहिंजी गैरत बर्दाश्त न थी करे साईं उमर तो चवे घर में हुजन निकरन त मथों जेको पर्दे सां पाण फरमायो उमर माके तका एड़ी गाल आई ना है अल्लाह अल्लाह उते ही होया अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील अल्लाह फरमायो ओ जिब्रील वञ मुझे मिठे मोहम्मद करीम दे वञी चोस सोना उमर जी जमीन उमर जी गैरत जमीन ते जोश का दो मां अल्लाह के अर्श दे वणी वई रब फरमाया अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन मोहब्बत सा चो यार युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन सोना अल्लाह तो फरमाए नबी ये मुझा महबूब कुल अज़वाजिक पंहिंजे घरवारनि खे व बनातिक पंहिंजे न्याणनि खे एड़ा माण्हू नबी साईं हिक न्याणी हिक हुजे हा त पोइ चई हा कुल अज़वाजिक व बिनतिक, बनातिक जमो जो सीगो
टिन खां मथे वनिसाइल मोमिनीन सोना मोमिन जे ज़ारन के चो युदनीना अलैहिन मिन जलाबीबिहिन चवें जॾहिं बाहर निकरन त पंहिंजे मथां चादरूं ढकन। ये पूछना ही गलत है कि कहां कहां है उमर, जहां जहां है गैरत वहां वहां है उमर। जमीन दे राय तो नहीं कुरान अर्श खां लही दो अचे एड़ियूं एड़ियूं अरड़ाए तू एक ना बा नारणाए तू अच त ॿुधायां खुदा जी ज़ात जो कसम हिकिड़ो यहूदी ऐं ॿियो नाले जो मुसलमान हिक ॻाल्हि ते अटकी पियो। हो तो चवे मुंहिंजी चई हलो भला फ़ैसिलो करायूं। कंहिंखों करायूं? चई तुंहिंजे नबीअ ॾे था हलूं। आया मदीने जे मीर खे चयो साईं हिन ॻाल्हि ते असांजो झेड़ो थी पियो। हे तो चवे मुंहिंजी मां तो चवां मुंहिंजी। काइनात जे सरदार मदीने जे मीर फरमायो ॻाल्हियूं कयो। ॻाल्हियूं थी वयूं हुजूर हुन जूं बि ॿुधियूं खुदा जी ज़ात जो कसम मिठे मोहम्मद हक़ जो फ़ैसिलो कयो अदल कयो। चओ काइनात में मदीने जे मीर खां सवा को आदिल हुयो ई कोन। साईं वॾे अदल वारो हिन क़ुरान ते पहिरियों अमल मदीने जे मीर पाण कयो। हुजूर फ़ैसिलो कयो हीअ जेका आहे हीअ तलवार हिन यहूदीअ जी वो नाले जो मुसलमान अंदर जो मुनाफिक बाहर निकरी चवे थो यार ॻाल्हि ॿुधई। चई कहिड़ी? चई नबीअ तुंहिंजे हक़ में फ़ैसिलो इन जे करे कयो ताकि तूं मुसलमान थी भला काॾे हलूं। हुन समझो उमर काफ़रनि ते ॾाढो नाराज़ हूंदो। चई हल त हलूं। आयो हज़रत उमर जो दरवाज़ो खड़कायो। उमर निकरी आयो। चई छा ॻाल्हि? हुन यहूदीअ चयो साईं असां हिन ॻाल्हि ते अटकासीं फ़ैसिलो खणी वियासीं तव्हांजे नबीअ ॾे। ही तव्हांजो मुसलमान नबीअ ॾे खणी वियासीं। मोहम्मद फ़ैसिलो कयो ॻाल्हियूं ॿुधियूं तलवार मुंहिंजे हक़ में आई पर ही नथो मञे तव्हां ॾे वठी हलियो। तव्हां साईं भला ॻाल्हियूं ॿुधो खुदा जी ज़ात जो कसम। हज़रत उमर हुन खां पुछो ॾे ख़बर काइनात जे सरदार मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ैसिलो कयो आहे। चई हो। वरी पुछईंसि हुजूर फ़ैसिलो कयो आहे? चई साईं हो। वरी टियों दफ़ो पुछईंसि उमर पुछुसि ॾे मदीने जे मीर फ़ैसिलो कयो? चई साईं हा। अल्लाह अल्लाह ॿुधो कलमे वारो। हज़रत उमर चयो बीहो मां तव्हांजो फ़ैसिलो थो कयां। वाह यार उमर वयो तलवार खणी आयो जेको नाले जो मुसलमान हो अंदर जो मुनाफिक हो। खुदा जी ज़ात जो कसम थका जो तलवार कढाई मुंडी हली वियसि। तलवार खणी वञ बस। उमर वटि हुन जो फ़ैसिलो इहो आहे जेको मदीने जे मीर जे फ़ैसिले खे नथो मञे। उमर वटि हुन जो फ़ैसिलो इहो। हुजूर जे फ़ैसिले खां बाद मूं ॾे आयो। सही मदीने में चोबोल थियो तो उमर मुसलमान मारे विधो जज़्बाती आहे वॾो। एडी जज़्बात कभी अच्छा सही भला मुझे वाइस में चू चू छो दा मैटर यही तो क्या वरी चू तो करे थोड़ो ख्याल करे थोड़ो खोले मुझे उमर जो तो मुवट फैसलो होना जो ही हो। चोबोल थी हो उमर जज्बाती है जज्बात में कम वठंदो आ। ये वेठा ही होया नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो मानू आया अल्लाह जा रसूल उमर से मुसलमान मारे भी तो सैन फरमाए वठी तो सोची उमरा छो ये कई चई साईं जेको तुझे फैसले के नथो मने वो मोमिन ना है वो मुसलमान इते ही होया। अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वन कुरान खणी मुझे मोहम्मद करीम के वनी बुधा कुरान आयो। अल्लाह फरमाए तो फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम थुम्मा ला यजिदू फी अंफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा।
मदीने जो शौक़ घटिजी वियो छा अयां दुआ कयां अल्लाह हिन साल हिन ही साल हिन ही रबियुल अव्वल में तोखे जहाज जो सफर नसीब करे यहाँ फाड़े जो सुभान अल्लाह मां लाड़काने जो अब का जो अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह मुझो रूहानी अबो चओ न सुभान अल्लाह पाण न हूंदो त उन जे मिंबर ते तक़रीर भी मां कंदो त मुसल्ले ते जुमे ते नमाज भी मां पढ़ाईंदो अज भी जारी आहे मुझो शहीद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो सुभान अल्लाह चलो मां के न वणंदी आ पर मुझे रब करीम के भी ॾाढी वणंदी आ कलमो दो पढ़े काबे जो दर दो खुले जमीन ते राय तो दे कुरान अर्श का लही दो दे अमीरुल मोमिनीन वक्त जो हुक्मरान तो करे आदिल वडो खुदा जी ज़ा जो कसम गस्सान जो बादशाह मुसलमान जो काबे जो तवाफ जो करे तवाफ कंदे कंदे उनके वडी चादर ही जे काल गिल भी पई हले पोया एकड़ो गरीब मिस्कीन बदू उन जे पोया हो इत्तफाक सां उन जी लत उन जे चादर ते अची वई उन जो पोइ ते ॾिठो उन के बादशाही रग अची वई उन गरीब के चपा ॾहई हज़रत उमर वटि फैसलो खणी आयो रोंदो रोंदो साईं तुझे दौरे हुकूमत में साईं असां गरीबन के चपाटू थियूं लगन सो भी काबे जे तवाफ में हज़रत उमर फरमायो पकड़े अचोस पकड़े आयो जिन के चपाट छोई थी जैसे न मुझे चादर ते लट ॾिनी जे अधा रस्ते ते घुमो तवा अधा रस्ते ते घुमन ता जो चादरों हे गरीब काॾे वञन जे हज़रत उमर फैसलो कयो हिन के चपाट हण चई साईं साईं मां हाणे मुसलमान थियो हो हज़रत उमर फरमाए थोरो केड़ो यमुन्नून अलैका नस्लमु कुल तमुन्नु अलैया इस्लामकुम बलिल्लाहु यमुन्नु अलैकुम अन हदाकुम लिल ईमान इन कुंतुम सादिकीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चए हिन साल मदीने वञे हज़रत हाफ़िज़ गुलाम मुस्तफा तवींदो ही मां भी तैयार हूं असा ना केड़ा तैयार ओ मौला ओ अल्लाह ओ अल्लाह ये सब हथ कहीं बीठा दई इन सबनी के मक्को ऐं मदीनो घुमा आमीन चो आमीन चो न सुभान अल्लाह मदीनो 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 ने मुस्तफा बुलंद आवाज सां थकजी पियाओ शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत नारे तकबीर माशा बस गुराए चल दुआ मनाई हाफ़िज़ गुलाम मुस्तफा बुल्ले के जलसे के चलनो ना है भली 100 जलसा जो सुभान अल्लाह हज़रत उमर सही चस अरे ने के चपा नहण जी सही की चपा न गरीब मा के मिस्कीन एकड़ो गदा गारे हरण वारो मां बादशाह हज़रत उमर फरमास इते सब एक जड़ा इते सब एक जड़ा अब आए कंदरन जे जामे मस्जिद में वडेरन जी सिफ़त जुदा हुंदी ऐं रेड़ी वारन जी जुदा सब जी का अल्लाह अनस जई रहमान मुसलमान काले थोड़ा क्यों थई जा अध रस्ते ते घुमो ता अध रस्ते ते घुमन ता जो चादरू ए फकीर कारे वजन वाह उमर तुंजो अदल ठका चपाड़ थी वियस असा एड़ो एड़ो कानून था चाहि गरीबन जी इज्जत दी पोइते सही ता के बुधाए न बाकी कंदरा जी बाजार एले सुदा न केड़ो दिको आ गयो ता सब वेठ वेठा या हाफ़िज़ गुलाम मुस्तफा के जेकरे तव्हां इन साले चूंडियो हा न ए तहां जा कंदरा ए तहां जो इलाको इंशाअल्लाह ये रोशन थी वनी हां पर तहां जो मुल्ला कंदा छा मुल्ला जोर ये कढंदा इनन को पैसा
बिब फाड़ींदन इंशाअल्लाह। पर हाणे 2018 में चो इंशाअल्लाह कौम अखियूं पटियूं ता वरी चो से मौलवी साहब आखिरी ॾींहं ते हेठा खणा अब आई न अरे वोट ॾींदे चयां साईं खणो ॾे खणो वो ईअं कजोसि मां तव्हांखे ॾस ॾेई वञा चइजो साईं वोट तुंहिंजो आहे बाबा मुंहिंजे हथ ॾे ॾिसो न वोट वो हिन क़ुरान खे सां ॻाल्हाइजो मुखातिब थिजो वॾेरे खे न चो गाॾियूं बि वॾेरनि जूं भत बि ऐं वोट किताब जो चो इंशाअल्लाह एड़ो अदल थींदी हक मिलंदई हक अल्लाह अकबर। हजरत उमर खुदा जो कसम वक्त जो हुक्मरान तो थे अदल तो थे मिस्र जो मुल्क फतह थियो मिस्र जो मुल्क उतो जा हर साल नौजवान छोकरी के हार सिंगार करे मदीने मोकली जेको आ मोकलींद काडे जे नील दरिया में विझोस उन जो अकीदो हो खुदा जी ज़ा जो कसम चौंदा तने पानी मिलंदो जने में जेको उतो जे गवर्नर सोने उमर ने खत लिखो सही तो जा मानू हर साल नौजवान छोकरी के हार सिंगार कराए हेडे नील दरिया में त विझन अल्लाह अल्लाह हाय मुझे सुने उमर जवाब दिनो ना ना ये न थींदो इस्लाम में औरत जी इज्जत इस्लाम औरत के तहफ़्फ़ुज़ दिनो जाइया त अबे के भारत आइया मुल्स दे त मुल्स के भारत कुरानी थी वैया त बच्चन के भारत खबरदार हजरत उमर चिट्ठी लिखी ओ मिस्र जा नील दरिया जेकरे तू पंजे मर्जी सां हलंदो ऐं छोकरी तोखे ॾियूं त पोइ पाणी ॾे ना ना तुझे पानी जी जरूरत न थई जे तू अल्लाह जे हुक्म सां हलंदो रब तोखे वहाईंदो वो अमीरुल मोमिनीन उमर जी चिट्ठी दी जई रब जे हुक्म सां वई हल जा वई वा चिट्ठी उतो जो गवर्नर मिस्र जे नील दरिया के इबारत पढ़ी थो ॿुधाए खुदा जी ज़ा जो कसम रात जो विझी आया सुबह जो ॾिसण जे लाइ ओ कंदरन जा मुसलमानो खुदा जी ज़ा जो कसम मानू खिलंदा यहूदी चवन पिया यार मुसलमान चरिया जड़ा बुधा तेरा ॾिठ असा छोकरी ॾियो ओ पानी दे ओए मुसलमान जे अमीर चिट्ठी लिखी हाय उमर जी चिट्ठी ॿुधी अमर रोई वेठी अबो रोई वेठो हो न्याणियूं रोई वेठियूं हो अल्लाह असा जी भेण जी लज रखाए अल्लाह न्याणियूं भी चवन अमड़ियूं भी चवन न्याणी बचाए जाए उमर जी चिट्ठी जी लज कजाए सुबह जो 18,000 यहूदी अया जो दरिया जे किनारे ते अचन ॾिसन त कनन तार वहे पियो अज भी सियारे जे मौसम में भी मिस्र जो नील दरिया कनन तार वहंदो आहे वाह उमर तुझे चिट्ठी जो कमाल वाह उमर तुझे चिट्ठी जो कमाल ईरान फतह थियो थी ईरान फतह थियो चो उमर फातिह ईरान चो उमर इन ईरान वारन के हया हुजण घुर्जे उमर साईं जो न ते थोरो उतो जे शहंशाह जूं बन्याणियूं आयूं अम्मा बीबी शहरबानू अम्मा बीबी न चोरा अचरा अचरा फातिह ईरान उमर कंदरन जा मुसलमानो उतो जे शहंशाह जो बन्या बुध बुध मत वरती समझ लटारे अगे वरी हाने महला कादिल वाले वेरत नतना वेंदा तहां के बहुत ही न छोकरा क्यों वियारींदा छोकरा समझंदा अब वाहे समय टिन माण्हुनि ते कलम ना हिन ते कलम कोने हिकु ॿार ते कलम कोने ॿियो नंढड़वार ते कोने टियों चरे ते कोने चरियो बि जीअं वणेसि तीअं करे कलम ई न हुकूमत जो न शरीयत जो हे ॿार बि जीअं वणनि तीअं करे उथनि वेहनि ॻाल्हाइनि छा बि कनि कलम ई कोने ॿियो नंढड़ वारे जी मर्ज़ी आहे नंढड़ करे हुन ते बि कलम कोने हाणे जेके जागो था उहे चओ सुभाणे न न माण्हू घणनि आवाज़ थो माना अधु नंढड़ा न त जाग तव्हांजे हीअं सभु हीअं चओ न सुभाणे अल्लाह त हीअं हीअं थरती थुॾे दोस्तो ईरान जे शहंशाह जूं बन्याणियूं अम्मा बीबी शहरबानू अम्मा बीबी कस्बानू माले गनीमत में आयूं माण्हू पिया चवनि त उमर पुटनि खे पढ़णाई हर कोई नबवी मस्जिद मदीनो आ जो सुभान अल्लाह
मदीनो मदीनो साईं हाफिज साहब गुलाम मुस्तफा साहब फरमाइन था त मदीने जो शान बुधो मां शाह मदीने जो शान बुधायो अग में त यो शहर यसरब न जो नालो अरे मके वारन मुझे साईं के लदायो साईं जन मको छड़ियो न यसरब में आयो यसरब जी माना बीमारन जो शहर बीमारन जो शहर मुसीबत जो शहर यसरब में आयो जिया जो आयो हजरत अबू बकर के भी बुखार उमर साईं के हजरत बिलाल के भी बुखार बिलाल को चवे अल्लाह 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 मक्के जे मुशरिकन जो पाणू पट तबाह करेन एड़े शहर में मोकलो तो जै शहर में बीमारी जै शहर में बुखार जै शहर में तकलीफ अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम अफीफा इस्लाम मदीने जे मीर जी रानिया मुझे सोने अबू बकर सिद्दीक जी न्याणी आई आका साईं ओ मुझा साईं अबो बीमार बिलाल के बुखार साईं चवंदा केड़े शहर में मक्के वार नसा के मोकलो इन शहर में त बीमारियों हन अल्लाह 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 कंदर जा गैरतमंद मुसलमानो मुझे साईं हाथ ला गया अल्लाह अल्लाह मक्के जलाए अबे इब्राहिम दुआ घुरी हई अल्लाह मदीने लाए मां मोहम्मद रबी दुआ दो घुरा द मदीने में डबल मुझी दुआ कबूल कर बरकत करे बीमारी दूर खुदा जो कसम उन मदीने जला नबी दुआ घुरी मदीनो सर सब्ज बन जियो नालो मदीना पे जियो जन्नत जो टुकड़ो जियो जला नबी फरमाए मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह अल्लाह अल्लाह मदीने के सर सब्ज बनाए अल्लामा मोहम्मद जी दुआ बैतुल्लाह जलाए अब इब्राहिम दुआ घुरी मदीने जलाए मां मोहम्मद दुआ तो घुरा त मदीने में बीमारी खत्म कर जो बीमारियों वयूं जो बीमारियों वयूं तकलीफों वयूं जो मदीने में न अज़ाब इंदो न दज्जाल इंदो अया भी सब हितो जिले मानू बेईमान थी ना बिदा ना ओरे ओरे ईमान निकरंदो ये इस्लाम ऐं ईमान वनी मदीने में वनी पहुंचला दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम मदीनो उहो आ जे जाए ते मुझे साईं मस्जिद ठाही नबी मस्जिद मुझा साईं पंजे मेंबर ते वेठा हन एडा मुझे साईं जो हुजरो आ हुजूर फरमाए मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह मदीने जे मीर फरमाए मां मोहम्मद करीम जो मेंबर मां मोहम्मद करीम जो हुजरो मामूली गाल न थव जन्नत जे बागन मां एक बाग थव जो मदीनो जन्नत अबा मदीनो वनी निसिया मदीने में डाढो मजो थई मदीने जी मिट्टी भी मान वारी थई मदीने जा मानू भी भला थई अज भी मदीने वारन में उआ मोहब्बत थई खुदा जी ज़ात जो कसम मदीनो मदीनो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शहर मदीनो असा जो बनिन जमियत उलमा इस्लाम वारन जे अकीदे में मदीने जी मिट्टी भी मान वारी मदीने जा मानू भी मान वारा मदीने जा पत्थर भी मान यार तवज्जो कजाए कई जमाने में हाजी सिंधो ही हिंदू गड्डो ही हाजी वयो मदीने में उते मानी खाई गुरबत जो समानो बस जो कयूं हिकड़ो नंढो छोकरो आयो जंहिंजा कपड़ा मेरड़ो अची करे इन हाजिन जी बचत मानी खाइण लगो ॾिठो यार हाजिन जे अखियुनि मां पानी वहियो हे मदीने जो नीगर हे मदीने में रहण वारो खुदा जी ज़ात जो कसम रोई वेठो हिकड़ो हाजी वयो उन नंढड़े के चई ओ शहज़ादा ओ मुंहिंजा बचड़ो यार हल मुंहिंजे मुल्क में मुंहिंजो मुल्क सिंध उन सिंध में मुंहिंजो बंगलो भी आहे उन सिंध में मां तोखे मानी भी ॾींदुमि भली कपड़ा भी भला ॾींदुमि भी वञा अमड़ ॾे वयो अम्मा हेॾे सिंध खां हिकिड़ो हाजी आयो जेको वॾेरो
चवे तो मुझे मुल्क में हल मां तो के मानी भी दींदुम कपड़ा भी दींदुम अमल चयो समा तुझी मर्जी नंढो छोकरो ड्रोणंदो आयो हाजी काथे हे हाजी साहब समझो तो तैयार थियो हाजी के हथ का वठी करे सरदारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक रोज़े जे सामो भी करे रोई करे चे तो हाजी ओ सिंध वारा ही भी साईं तवा वट आहे या न ओ नहीं आए या न हाजी अखिन मां गोड़ा वही रोई करे चे तो शहजादा इन साईं जे मोहब्बत में तमा सब्र करे आयो में बेड़े जो सब्र करे आयो में महीना लगी वियो इन जे करे साईं जे रोज़े जी ज़ियारत लाए मां आयो में नंढो छोकरो तो चवे हाजी न तुझा कपड़ा खपन न तुझी मानी खपे हाय कपड़ा न हुजन न हुजन भूख मरंदुस पर साए रोज़े जी ज़ियारत करे मां पांजी दिल ठारे छॾींदो आया नारे तकबीर शाने मुस्तफा ताजदारे खत्म नबूवत नारे तकबीर मदीने जी मोहब्बत हूंदई त कबूल थींदई मोहब्बत मता जे मौली अब्दुल जब्बार दूदो असां के हरू बलू सुभान अल्लाह जवान जे लाए असां का डाना मदीने जी लालच तो दे ना 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 खुदा जो कसम न वया त दुनियादार कबूल न थियो वरजे नजर कर त खुदा जी जात जो कसम ये मथे ते तगारी करण वारा मानू भी जो मदीने पहुंची विया साईं ने रात मुसा गडो कंडियारे जे बरसा कलन जो गोठ उन मौली साहब जो डाडो अया ते जिंदा मौलाना फरमाए पियो मां वयुम मक्के में तो वो कुराड़ो काबे जो तवाफ पियो करे रोए पियो सिंधीअ में पियो चवे होयो वेचारो अणपढ़ियल अया भी आहे उन्हें रात भी ॾिसी आयो में खुदा जी ज़ा जो कसम इहा ॻाल्हि मां उते भी कई वो कुराड़ो काबे जी तवाफ कंदे चे पियो अल्लाह 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 अया भी न पर चंदे राजी न थींदे हिकड़ो उठो होयो मां कपाए आयो आया मां बैतुल्लाह में आयो अया भी नाराज न पर चंदे त मां वट बी त का शै कान्हई इन बैतुल्लाह जी ज़ियारत कंदे रोए तो ओ मौलाना उनके सुञा तो खुदा जी ज़ा जो कसम जने मोटी आयो उन साईं मौली साहब उनके ॾिठो उन माण्हू कुराने वटि साॻो उठ पुछो मांस भला बैतुल्लाह में कूड़ पियो हणी सा त हिकिड़ो टो खपाए आयो आ न पर चने ॿियो काॾों आणींदुस रोई करे चवे थो मौलाना अल्लाह जी ज़ा जो कसम वयुम उठ हिकिड़ो वयुम वञी करे राणो भी राज़ी करे आयो में मदीनो भी ॾिसी आयो में मोटी आयो मुरब उठ भी मोटाए ॾिनो अल्लाह सभिनी के मदीनो घुमाए मोहब्बत से चो सुभान अल्लाह अया चो सुभान अल्लाह रब हिन जूं रड़ियूं पंहिंजी बारगाह में कबूल कर हिन साल मदीने वञन अर्ज़ तो कयां मुंहिंजा मोहतरम दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो तवज्जो कजो आओ मां अर्ज़ पियो कयां हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला फाते ईरान फतह दो उतो न्यू बनियानियूं अम्मा बीबी शरबानू अम्मा बीबी कज़बानू माले गनीमत में आयूं नबवी मस्जिद जमे गफीरा मानहू दा चवन तो उमर पंहिंजनि पुटनि खे परणाईंदो तवज्जो कजो ओ मुसलमानो कलमे वारो मानू पिया चवनि उमर पुटनि खे परणाईंदो पुट परणाईंदो हाओ हजरत उमर से जो पुट भी वेठो हो हेडे भी तकिन पियो ॼण कंहिंखे ॻोल्हींदो हुजे तवज्जो कजो हाओ मुंहिंजा मोहतरम दोस्तो मानू पिया चवनि जागो ता मुझे ॾिसो मां जल्दी पांजे मारूज़ात के खत्म कया ओ मुझा मोहतरम दोस्तो इसते दे असां जी जमायत जो सैयद सगोर हो अची वयो सैयद ॾिसणा तो असां वारा ॾिसो
हाय मां सैयदन जी तारीफ छो न कया हे आका इनामदार सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहल बैत थई तवज्जो त कर खुदा जी ज़ात जो कसम सैयद सोनो हुंदो मुशाहिदो कराया है सैयद सोनो हुंदो सैयद जे अख में हया हुंदो सैयद सखी हुंदो सैयद कुरान का परे न वींदो कुरान सैयद का परे न वींदो कंदरन्या मुसलमानो जो अज सैयद जो कुरान बुधो सैयद इस्माइल शाह काज़मी दामत फ्यूज़हुम जरे कुरान पढ़ंदो त मोमिनन जी लूअ लूअ ठरी पवंदी अचो ॾिसो सैयद कोकड़ी न थींदो सैयद ज़ानी न थींदो सैयद जोरी न थींदो सैयद भंग न पीअंदो तरस न पीअंदो जो सैयद जे लाइ रब चयो आ त सोहणा तुझे खानदान तुझे अहल बैत के मां पलीती न ॾींदुसि पाक होंदा चर्स का पाक भंग का पाक जुआ का पाक व्याज का पाक पराए शे खाने का हक का पराओ हक फबान का पाक अचो खुदा जी सा जो कसम हजरत उमर हेडे भी दो तके पुत्र समझो तब मां के दो गोले अबा मां हेडा भी तो चवेस दो ना 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 मां तो के न तो गोलिया मां शहजादा तो गोलिया अबा मां शहजादा बाबा माना अमीरुल मोमिनीन तू बाबा मक्को मदीनो ईरान 22 लख मुरब्बा ज़मीन इस्लामी ममलकत जो हुक्मरान बाबा तू मां तो जो पुत्र शहजादो मुखा वधीक केर अल्लाह 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 ओ कदरन जा गैरतमंद मुसलमानो वाह उमर मां तुझे शान मानता कुर्बान वञ पुत्र के चवे तो वे हीरा शहजादी वारा ख्याल दिल मां कढी छड उन शहजादन के दो गोलियां जंजे चपन ते मिठो मोहम्मद चुमियो नींदो उन्हनि खे दो गोलियां जंहिंखे मुंहिंजो साईं गुलहन ते खणी घुमाईंदो हो जंहिंजे लाइ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सय्यदा शबाब अहलिल जन्नह अल हसन वल हुसैन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे मदीने वञे बैतुल्लाह जी ज़ियारत नसीब थिएसि सय्यदा शबाब अहलिल जन्नह अल हसन वल हुसैन मौन जन्नत जे जवान जे सरदारन के दो गोल अल्लाह अल्लाह हजरत अली के सोने उमर चयो अदाली पंजन पुटन जो निकाह पढ़ आहिन भी शान शाह जुनियाणियूं आहिन भी शहजादियूं सुवन भी शहजादन के दियो कंदरन जा गैरतमंद मुसलमानो सोने अली शेरे जली हक जे वली हैदर शेरे बबर फाते खैबर असद करमल्लाह वजह जंहिंजे चेहरे ते 24 कलाक अल्लाह जी रहमत जो मींहुं वसंदो सोनो अली दो चए अदा उमर मोहम्मद करीम जे मुसल्ले ते तू वेठो आ मुंहिंजनि बचड़नि जो निकाह तू पढ़ त मां अली पाण शाहिदी तो ॾियां फातिह ईरान निकाह दो पढ़े हसन हुसैन चौना सुभान अल्लाह दोस्तों ऊ सोनो हुसैन करबो बला जे रेगजार जमीन ते साथ सूधो आयो सैयद ज़ादो खुदा जी ज़ात जो कसम पंजा बच्चा कुर्बान कई अली अकबर ते अली असगर शहजादा नंढड़ा गुलाब जा गुल अरड़न सालन जो गबरू जवान 9 शहन महीने जो हुसैन जो बचड़ो हथ में ज़ालिम तीर हलायो हुसैन जो मुंहिंजा मौला हुसैन जी कुर्बानी कबूल कर जाए केड़ो हुसैन जिसने सब कुछ कुर्बान क्या वो हुसैन जो जवान बेटे के मैयत पे न रोया वो हुसैन कटा कर गर्दन बदला गए हैं करबल वाले कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले
खुदा जी ज़ात जो कसम यार तवज्जो कजाए उन हुसैन जो माना कर जेको करबला जे मैदान में एक हथ में कुरान बे हथ में तलवार मथे ते मोहम्मद डार चेहरे ते मोहम्मद जी सुहारी खुदा जो कसम ज़बान ते कुरान जारी बैठो तो पढ़े अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। मौला मौला मां खास इबादत भी तुझी तो क्या त मदद भी कहको करे बस करबला जे मैदान में हुसैन सब्र कयो असा के सब्र करणो असा हुसैनी आऊं खुदा जी ज़ात जो कसम हुसैन शहीद थियो हिकड़ो सैयद बच हिकड़ो सैयद इमाम हुसैन आबिदी उन जो नालो अली हो अली बिन हुसैन पर इमाम हुसैन आबिदीन इन जे करे चाहता हूं सभिनी आबिदन जी सूह सभिनी आबिदन जी सूह सोने अली सोने हुसैन जो बचड़ो जंजो लकबा सज्जाद चोन सुभान अल्लाह सज्जाद सज्जाद छो सजीदा हसे जो सजदा घणा कंदो हो सज्जाद कुल्हन ते बोरियूं खणी करे गरीबन जे दर ते मुझे हुसैन जो बचड़ो अन्न पहुंचाईंदो हाओ सैयद सखी थींदा हन छो तो न जो नानो भी सखी हो तवज्जो कजो खुदा जी ज़ात जो कसम असा सैयदन जा नौकर हो हिनन सैयदन जा जूता खड़ी करे पंहिंजे मथे ते रखी करे जो बंदी घुमण लाइ तैयार हूं जै सैयद जो प्यार कुरान सा कुरान सैयदन जो डाज मस्जिद या कूंडो डंडो अकुल सिखो अचो असा ताके दावत था दिया हे हुसैन फारूक जे शान में जलसो हाफिज गुलाम मुस्तफा साहब दामत फ्यूज हो खुदा जो कसम मेहनत करे नूर शाह दिटवारो जलसो तहां डिठो 20-25 हज़ारन का मानू मथे हा अज खल्क दिसो नजर खुटे थी मानू नथा खुटन वरी अया रब्बिल अव्वल जा ऐलान थिया हन इंशाअल्लाह ता असांजी त रब्बिल अव्वल जे हर गोट में अब्दुल जब्बार जी त ज़ियारत कंदासीं इंशाअल्लाह भला अब्दुल जब्बार तहां जी त ज़ियारत कंदो हां ज़ियारत इन सैयद जी असा सैयद जा नौकर वदा मां ता के अर्ज़ तो क्या कुरान पढ़ंदो बच्चन के पढ़ाइंदो सहाबा से मोहब्बत कंदो सहाबा से मोहब्बत क्यों अहल बैतन से मोहब्बत क्यों कुरान पंजन बच्चन के पढ़ायो इन कुरान ते मुझे हुसैन 16 आना अमल किया कुरान पढ़े लो बच्चा शहीद यार होए न तो छो तो कुरान में पढ़ियो हई छा पढ़ियो हई फरमाइंदा या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहिया वलाकिन ला तशऊरून वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूअ व नक़सिम मिनल अम्वाल वल अंफुसि वस्समरात व बश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। कुरान पढ़ी हुसैन सब्र कियो ए मदीने जे मीर चयो न चाचे हमजे जो प्लान वठन अल्लाह कुरान मोकले चो हुसैन उहा भी कुरान जी आयत ॾिठी हाफिज़ो न अल्लाह फरमाए तो वइन आक़बतुम फआक़िबू तो सुभान अल्लाह वइन आक़बतुम फआक़िबू बिमिस्लि मा उक़िबतुम बि वलइन सबरतुम लहुव खैरुल लिस्साबिरीन
वस्बिर 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 वमा सब्रुका इल्ला बिल्लाह वला तहज़न अलैहिम वला तकु फी ज़ैक़िम मिम्मा यमकुरून। इंशाअल्लाह कुरान ते अमल कंदासे। पर एक सैयद ॿियो मेहमान ॿियो परे खां सफ़र करे आयो आहे। असां तव्हां सां गॾु आहियूं, मेहमान खे वारो ॾियां। छो छो त हाणे टाइम थियो आहे घणो 11:30 लॻी 20 मिंट था थियनि। छो त 12 खां पोइ वरी तव्हांजो बि हाल पूरो न। 12 खां पोइ वाइज़ ईअं आहे जीअं सकरात वारे मथां यासीन पर नंबर ई न जेको मदीने वञे ॾाढा सुभान जेको ॾाढा सुभान अल्लाह चए त हिन ई साल एॾो ज़मज़म नसीब थिएस सॼो पेट ज़मज़म सां भरे आ। हुज़ूर फरमाए जंहिं पेट में ज़मज़म आयो उन पेट में जहन्नम जी बाहि न ईंदी। बस मां तोखे होशियार कई तो वञा। हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा साहब जे उम्र में, सेहत में, बचड़न में, माल में, रिज़्क़ में रब बरकत करे। जो खुदा जो कसम तव्हां खे आलिमन जूं ज़ियारतूं थो कराए, सैयदन जूं ज़ियारतूं थो कराए, बुज़ुर्गन जूं ज़ियारतूं थो कराए। तव्हां खे क़ुरान ॿुधाए चो क़ुरान ॿुधण सां चो ईमान ताज़ो थींदो आहे। यकीनन दिल ठरी होंदव। ज़िंदगी बाक़ी, मुलाकात बाक़ी। वमा तौफ़ीक़ी